हिते अवां सां हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कंदकोट मां जिथे कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट भरिसां कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी मां 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि। अगवा थी वियलनि में महबूब अली ॻोल्हो, जावेद ऐं बरकत अली ॻोल्हो शामिल आहिनि। टिनी ॼणनि खे फेसबुक ज़रिए ॾोहारियुनि सां दोस्ती थी, जिन खे मच्छी खाइण लाइ कचे अचण जी दावत ॾिनी। वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि मच्छी खाइण जी दावत बहाने टिनी ॼणनि खे यरगमाल बणाए छॾियो आहे। अहम ख़बर मां कयूं पिया। कंदकोट भरिसां कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि। कंदकोट भरिसां कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि। अगवा थी वियलनि में महबूब अली ॻोल्हो, जावेद ऐं बरकत अली ॻोल्हो शामिल आहे। टिनि ॼणनि खे फेसबुक ज़रिए ॾोहारियुनि सां दोस्ती थी, जिन खे मच्छी खाइण लाइ कचे अचण जी दावत ॾिनी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कंदकोट मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अहमद अली मुग़ल। जी अहमद अली, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी कंदकोट भरिसां कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि। अगवा थी वियलनि में महबूब अली ॻोल्हो, जावेद ऐं बरकत अली ॻोल्हो शामिल आहे। टिनी ॼणनि खे फेसबुक ज़रिए ॾोहारियुनि सां दोस्ती थी, जिन खे मच्छी खाइण लाइ कचे अचण जी दावत ॾिनी वई। कंदकोट भरिसां कमराणी लाड़े वटां ॻोठ मुक़दम पीरजान ॻोल्हो वासी 3 ॼणा ॾोहारियुनि हथां अगवा थी विया आहिनि।